मेहड़ में बदअमनी ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हणंदड़ एसयूपी अॻुवाणनि ऐं कारकुननि मथां दहशतगर्दीअ जा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ मेहड़ जे आबादगारनि ऐं एसयूपी कारकुननि तरफ़ां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त एसयूपी ज़िले सदर सिकंदर सोढीर ऐं ॿियनि मथां दहशतगर्दीअ जा केस ख़तमु करे बदअमनीअ ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत एहतजाजी दाइरो वसी कयो वेंदो। नौशरो फिरोज़ की कायम कॉलोनी में नाफरमान पुट पीरसन वालिद जा हथ पेर ॿधी खेस कैद करे छॾियो। पीरसन की रड़ियुनि ते पाड़ेसरियुनि घर जा ताला तोड़े खेस आज़ाद करायो। शफ़ी कलोड़ो मूजिब पुट खादिम कलोड़ो मिल्कियत के मामले तां तशद्दुद कंदो रहे थो। अॼु हथ पेर ॿधी मूंखे कैद करे छॾियो। नवाबशाह जी डिप्टी कमिश्नर ऑफिस के डोमिसाइल ब्रांच वाले हिस्से में पुरस्कार नमूने बाहि लॻण सबबि डोमिसाइल ऐं रेवेन्यू ब्रांच में पयल रिकॉर्ड सड़ी राख थी वियो। इत्तला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। डिप्टी कमिश्नर ऑफिस जे पीए मूजिब शॉर्ट सर्किट थियण सबबि बाहि लॻण करे पुराणो ऐं नाकारा रिकॉर्ड सड़ी वियो। मांजल शहर के वाटर सप्लाई स्कीम जो पानी मोटर खराब होने सबब शहर जा मिठे पानी वाला तलाव खाली थी वया, जैं सबब मांजन में पीअण के मिठे पानी की खोज शिदत इख्तियार करे वही। टाउन इंतजामिया पारां मोटर ठाराइण में सुस्ती करण ते शहरनि अनोखो एहतजाज करे पाण मुरादो चंदो गद कयो। नवाबशाह भरसां सांगड़ रोड ते बी सेक्शन थाने की हद गुलण वाटर स्टाफ वटि तेज़ रफ्तार मुसाफ़िर बस के टक्कर में नौजवान मरणिंग थी पियो, जैंखे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो, जेको रस्ते वेंदे ज़ख़्मनि जा सूरन नसंदे फोत थी वियो। फोतीअ जी सुञाणप अज़ीज़ अहमद बिरोई के नाले सां थी, जॾहिं त बस ड्राइवर बस समेत मौके तां फरार थी वियो।